पीपी अगवान सखर हाउस ज़ाहिद शाह बुखारी सखर जी लेबर कॉलोनी में मोहतरमा शहीद जी सालगिरह तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें लेडीज़ ऐं नौजवान पीपी कारकुननि शिरकत कई। मोहतरमा शहीद जी सालगिरह जो केक कटियो वियो ऐं संदसि क़बर में दर्जात जी बुलंदी लाइ दुआ पिणु घुरी वई। उन मौक़े ते ज़ाहिद शाह बुखारी चयो त मोहतरमा शहीद जे ॼमण जो ॾींहुं आहे। पीपी जी आला मर्द ऐं औरतुनि खे मुबारकबाद पेश कजे थी। शहीद पीपी पंहिंजी ज़िंदगी में मुल्क ऐं अवाम ख़ातिर ख़ासि तौर ग़रीब मुस्तहिक औरतुनि खे घर जी किफ़ालत लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो, जेको हिन वक़्तु बि जारी आहे। मोहतरमा शहीद असांजी दिलनि में मौजूदु आहे। हूअ असांखां जिस्मानी तौर ते गॾु न आहे, पर रूहानी तौर असांजी दिलनि में मौजूदु आहे। अॼु हुन एशिया जी अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अज़ीम न्याणी, दुनिया जी पहिरीं मुस्लिम ऐं पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म जो जनम ॾींहुं मल्हाए ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं। आख़िर में जीए भुट्टो, जीए मोहतरमा शहीद राणी, जीए आसिफ अली ज़रदारी ऐं जीए बिलावल भुट्टो ज़रदारी जा नारा हया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची